सोने हुसैन जो सिर सजदे में आ मत तलवार हई सिर तड़कादार खोली बिन यजीद सोने हुसैन जो सिर मुबारक खणी वियो बाकी जिस्म मुबारक करबला जे मैदान में आ मुझा दोस्तो सोने हुसैन जे सिर मुबारक के खणी वञन था जिस्म मुबारक जे मथा घोड़ा टोड़ाया वञन था मुझा दोस्तों सोने हुसैन जी जिसमें अतर के घोड़न जे सुम्बन सा पैमाल चुके हो वने मगर मुझा दोस्तों सोने हुसैन जे सिर मुबारक के जने खणी हलन था चप चुरन था कुरान जी तिलावत जो आवाज रात थी 11 मुहर्रम जी रात हुई मुझा दोस्तों हजरत सैयदा ज़ैनब ऐं नबी जो घराणो जन जा खेमा जलाया विया तंबू साड़िया विया उन्हनि जा सामान लुटिया विया मुझा दोस्तों रात थिया सैयदा ज़ैनब उथिया वनी ॾिसा मुझे अदे हुसैन जो जिस्म केड़े हाल में मैदाने करबला दे भैया गोलींदे तलाश कंदे जिनमल इमाम हुसैन जे जिस्म पाक ते चे बिठिया छान से त जालिम सिर कटे खणी विया जिस्म करबला जे मिट्टी में ओॾीमहिल सैयदा जे दिल ते छा गुज़रियो हूंदो मोहम्मदी ने ॾे करे चए थी या रसूल अल्लाह हेॾे निहार हे तुंहिंजो हुसैन कुलनि जो सवार अॼु करबला जे मिट्टीअ में आ या रसूल अल्लाह तो ते आसमान जे मलाइकन जा सलाम हुजने ओ नबी सोना अज तुझे बचड़न के ईज़ायो पियो आ साइण रोई रही आ ऐं सोने हुसैन जे पाक जिस्म के मुखातिब थी चवे थी अदा हुसैन ज़ालिम मुझे मथे जो रौब फुरे विया अज मूं वटि उहो कपिड़ो नाहे जो पंहिंजे भाउ जे लाश के ढकियां कफन बणाया फरमाए थी सिर मेरे कोई मयार न नेवी सिर मेरे कोई मयार न नेवे तेरी भेण बहु मजबूरे किथों ले आवा कफन में तेरा ये तो शहर मदीना दूर किथों ले आवा कफन में तेरा ये तो शहर मदीना दूर सल्लल्लाहु अलैहि या ए मुसाफिर हलिया करे मोकलानी मुसाफिर हलिया करे मोकलानी या साह सैयद न पीता हूँ पानी
पर उन्हें तीरन जो बनियो निशानो हुसैनन जे हुब में रुनो पाक नानो हुसैनन जे हंज में कई असगर पुजाणी प्यासा सैयद न पीताऊं पानी। ओ मुझा दोस्तों मुझे सोने हबीब जे बचड़न के हेडो ईज़ायो वियो हेडियूं सख्तियूं ॾिनियूं हुयूं पर उन्हनि जे खेमन मां उन्हनि जे पासे ॾांहुं वरी बि क़ुरान जे तिलावत जो आवाज़ पियो अचे। जॾहिं खेमा चलाया विया खुले आसमान जे हेठां नबी जे घराणे जो लुटियल काफ़िलो जेके काबे के आबाद करण वारा हुया इब्राहिम खलील जी ज़ुर्रियत इस्माइल ज़बीह जो औलाद मिठे मोहम्मद करीम जा बचड़ा अज खुले आसमान जे हेठां पर पोइ उन्हनि जे ज़बानुनि ते मातम न हो पिटको न हुयो बेसब्री बेशुक्री न हुई पर वरी बि क़ुरान जी तिलावत जो आवाज़ हुयो। दुनिया वारनि खे सेखारियूं त असां अहल बैतन जो मोहब्बत ऐं उल्फत क़ुरान सां नमाज़ सां रब जे ज़िक्र सां। ओ मुंहिंजा दोस्तो जेॾी महिल पाक मोहम्मद जे बच्चन के कैदी बनाए वठियूं पिया वञनि जितों गुज़रिया पे उतों नमाज़ूं पढ़ंदा पे विया फर्ज़ ख़ुदा जा अदा कंदा पे विया। ओ मिठा पो जे हुसैनी आयो जे इमाम हुसैन जा हुबदार आयो त नमाज पढ़ो कुरान पढ़ो अल्लाह जे दीन ते अमल कयो। ओ मिठा उछंदे वेंदे चो अल्लाह अल्लाह। मुझा दोस्तो उहा नहीं मुहर्रम जो ॾींहुं हुयो बीबी उम्मे सलमा नबी जी घर वारी आ उहा ख्वाब में थी ॾिसे मदीना मुनव्वरा में सुतल हुई चेती मंझंदि जो टाइम हुयो ॾहीं मुहर्रम जुमे जो ॾियारो हुयो ख्वाब में थी ॾिसां मुंहिंजो घोट मोहम्मद करीम नज़र आयो पर हुजूर जे चेहरे ते ॾुख गम जा आसार हुया महबूबन जे चेहरे मुबारक ते गिरदो गुबार हुयो जेको सफ़र खां मोटंदो आ। मूं पुछो या रसूल अल्लाह अज तव्हांजो चेहरो गमगीन थी ॾिसां छाजे करे साईं फरमाइनि था उम्मे सलमा ईयर ज़ालिमन मुझे बचड़े हुसैन के शहीद कयो आ उन जे शहादत वारी जाइ तूं अची रहियो पिरह पखी आयो करबल मां कही ते अची रोज़े पाक रसूल जे इहा दाई ॾिठ में रुक रही चढ़ मीर मोहम्मद अरबी घोड़ने घोटन जीअण थोरा ॾींहड़ा कॾहिं मंझ कोटन कॾहिं राही रिण जा। मुझा दोस्तो मुझे सोने हुसैन उन्हें जे साथियुनि जानियूं कुर्बान करे पंहिंजे नाने जे दीन के बुलंद करे ख़बर उन्हें दीन ते अमल कंदो या न कंदो जे दीन के बचाइण जे लाइ सोने हुसैन हीअ कुर्बानी ॾिनी उन्हें दीन ते अमल कंदो या न कंदो जे अमल कंदो त मिठा नेक बणजी वञो सालिह बणजी वञो सुन्नत शरीयत ऐं दीन जे रस्ते ते हलण वारा बणजी वञो रब तव्हांजी दुनिया बि आबाद कंदो रब तव्हांजी आख़िरत बि आबाद कंदो।
मुझा दोस्तों ही जेको आस्थानो हिते खोलियो आ सिर्फ हुसैनी तालीम ॾियण जे लाइ खोलियो हिन जाइ ते ही हर महीने महफिल पई थे ही फकीर भी वडो सफर करे तवां जे लाइ अचे पियो ऐं तव्हीं भी ते गॾु थियो पिया मकसद सिर्फ इहो आ त अचो गॾिजी सोने नबी जो दीन सिखूं सुन्नत ऐं शरीयत सिखूं इस्लाम जो ॻाल्हियूं सिखूं उन ते अमल कयूं त मदीने वारो साईं भी राज़ी थे सोने हुसैन जो रूप पो हिन जाइ ते अच वञ न छॾिजो मुंहिंजा दोस्तो ही मजलिस कज़ा न कजो जॾहिं बि तव्हांखे सॾु मिले त करमाबाद में महफ़िल मुहम्मदी थियण वारी आ पो लब्बैक चई ईंदो या न ईंदो अमीड़ुनि खे भी दावत थो ॾियां भाइरुनि खे भी दावत थो ॾियां हाणे जीअं तव्हां मजलिस में शरीक वेठा आहियो अंदर न्याणियूं भी पर्देदार उहे भी क़ुरान ॿुधी रहियूं आहिनि तव्हां सां गॾु उहे भी मजलिस में शरीक आहिनि अल्हम्दुलिल्लाह जेके इन महफिल में आयूं आहिनि बेनमाज निमाजी थी वियूं बेदीन दीनदार थी वियूं मर्द औरतूं नंढा वॾा मुंहिंजा दोस्तो हे मुस्तफा करीम जो पैगाम आ जेको सोने हुसैन मैदान करबला में सेखारियो हे उहो साॻियो पैगाम आ जेको बगदाद वारे साईं मुंहिंजे सोने गौसे आज़म दस्तगीर सेखारियो हे वो सागो पैगाम आ जेको रोज़े धणी रहबर सेखारियो ही सागो पैगाम आ जेको सोई शरीफ वारन सेखारियो ही वो सागो पैगाम आ जेको भरचुंडी शरीफ वारे हाफिजुल मिल्लत सेखारियो ही वो सागो पैगाम आ जेको अहमद साईं सेखारियो मुंहिंजा दोस्तो जेको खानगढ़ शरीफ वारन जी तालीम उहा ई तालीम आ तव्हां जे लाइ इन जे लाइ नथो अचां त तव्हां मुंहिंजा मुरीद थियो न मूंखे मुरीद करण जी का जरूरत काने मुरीद जंहिंजा आयो उन जा हुजो मुंहिंजो पैगाम ई हुआ त मुस्तफा जा सच्चा आशिक जंहिंजा मुरीद आयो उन जा हुजो ॾन जंहिंखे ॾींदा आयो उन खे ॾींदा कयो न तव्हांजे ॾन जी ज़रूरत आहे न तव्हांजे पैसनि जी ज़रूरत आहे न तव्हांजे हथनि पेरनि चुमण जी ज़रूरत आहे मुंहिंजा दोस्तो मुंहिंजो पैगाम मुहम्मदी पैगाम मुंहिंजो पैगाम सोने हुसैन वारो पैगाम मुंहिंजो पैगाम 1.25 लख नबीअनि वारो ऐं वलीअनि वारो सिद्दीक़ ऐं शहीदनि वारो पैगाम आहे मुंहिंजा दोस्तो हिन पैगाम खे ॿुधो हिन ते अमल कयो त मदीने वारो साईं राज़ी सोने हबीब जा सच्चा आशिक बणजी वञो गुलाम बणजी वञो मुंहिंजे महबूब जा फर्मा बरदार थी वञो तव्हांजी दुनिया बि आबाद तव्हांजी आख़िरत बि मुंहिंजा दोस्तो पंहिंजे ज़िंदगी में कुछ फेरो आणियो पंहिंजे अंदर में इनकलाब आणियो ईअं न जहिड़ा अचो तहिड़ा मोटी वञो साॻा ई उहे तव्हांजा प्रकार हुजनि न हर महफ़िल में कुझु न कुझु सिखो कुझु न पिरायो ऐं कुझु न कुझु अमल वारा बणिजो अमल कंदव छा था जो अमल कंदव नमाज पढ़ो कुरान पढ़ो जिक्र कयो हलाल खाओ बच्चन के हलाल खारायो झेड़ा झगड़ा न कयो फितना ऐं फसाद न कयो दंगा फसाद लड़ायूं झगड़ा इहो महबूब जे गुलामन जो शान नाहे विढ़ण ऐं झगड़न इहो यज़ीदन जो किरदार आ सुलियो अमुन ऐं आश्ती ॻोल्हण इहो हुसैनी किरदार मुंहिंजा दोस्तो जेकी भी बिरादरियुनि में झेड़ा आहिनि झगड़ा आहिनि मुड़ी वञो जे मुड़िया से जुड़िया जे मुड़िया से जुड़िया मुंहिंजा दोस्तो फितने बाज न बणजो सुलिह पसंद बणजी वञो अमुन वारा बणजी वञो मुस्तफा जा आशिक बणजी वञो मुंहिंजा दोस्तो मां अमीड़ुनि खे बर्स थो कयां भेनरुनि खे बर्स थो कयां त झेड़ा झगड़ा न कयो पंहिंजे मुड़स जी इज्जत कयो पंहिंजे अबे अम्मा जी फर्मा बरदारी कयो मुंहिंजे सोने नबी जूं सच्चूं आशिकाणियूं बणजी वञो मुस्तफा जे दर जो गुलाम बणजी वञो क़यामत जे ॾियारे सैयदा ज़ैनब सां गॾु सैयदा फातिमा ज़हरा सां गॾु जन्नत ॾे हलंदो
भाईरो भेनरो मुझे सोने हबीब जे दर के गुलामी के मजबूत झलियो इहा ही कामयाबी आ इहा ही शोभा इहा ही बिनी जहानन जी भलाई आ रब करीम मुझो चवण तवा सा जो बुधन पंजे दर ते कबूल ऐं मंजूर फरमाए हबीबन जे दर जी गुलामी में शल हयाती जा पसा पूरा करण की तौफीक अता फरमाए इंशाअल्लाह अजान थींदी नमाज जमात सां थींदी उन खां पोइ सोने हुसैन